समझो था। ताकत इख्तियार कुवत मुझे रब जो आहे। ला युसअलु अम्मा यफ़अल, जेकी कुछ अल्लाह करे उन खां केर पुछण वारो न आहे। अल्लाह ताला जो कुछ करे त केर बि उन खां पुछंदो न त हीअं छो थो करी, हीअं कर या हीअं न कर। अल्लाह ताला जल शानो खुद पंहिंजे इख्तियार वारो आहे। समझो था। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क, मुंहिंजा महबूब चओ त ए अल्लाह तूं ई सॼे जहाननि जो मालिक आहीं। जहाननि जो मालिक केरु आहे? अल्लाह। तू तिल मुल्क मन तशा, तू जंहिंखे बादशाही ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। व तंज़िउल मुल्क मिमन तशा, जंहिंखां बादशाही फुरे वठी त तुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंखे ताज तख़्त ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे फुरे वठी त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा, तूं जंहिंखे चाहीं तंहिंखे इज़त ॾी, जंहिंखे चाहीं तंहिंखे ज़लील करे छॾी। बियदिकल ख़ैर, या मौला ख़ैर सभु तुंहिंजे हथ में आहे। ख़ैर सभु तुंहिंजे हथ में आहे। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर, ये मुंहिंजा मौला तूं सभु शइ जे मथां ताक़त रखण वारो, सघ रखण वारो मालिक तूं आहीं। हिन धरती ते इंसान जेको आहे न, जॾहिं उनखे ताक़त मिलंदी, पैसो मिलंदो, उनखे कुर्सी मिलंदी, इक़्तिदार मिलंदो, त उनजो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। जंहिंखे पैसो घणो थियो न, उन दिमाग़ फिरी वेंदो। जंहिंखे कुर्सी मिली, हिकिड़ो कसी सिपाही थींदो, को सूबेदार, को एस एच ओ थी वियो, सम्झंदो त बसि सॼे जहान जो मालिक मां आहियां। कंहिंखे 5 रुपया थी विया त उहो पाण खे अलाए छा सम्झंदो आहे। सम्झो था। जॾहिं माण्हू खे पैसो, कुर्सी, इज़त, दौलत, धज मिलंदो आहे त माण्हू जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। सम्झंदो आहे त हिन जहान जो ॼणो मालिक ई मां आहियां। पर हर माण्हू खे इहो सोचणु खपे त मुल्क जो बादशाह अल्लाह। असां सभु रब जा बाना आहियूं। जेकॾहिं कंहिंखे रब दौलत ॾिए थो त उनखे पंहिंजी औकात में रहणु खपे, पंहिंजी लिमिट में रहणु खपे। जेको उन ताक़त जे ज़ोर ते पंहिंजे ॾाढ मुड़सी ॾेखारींदो, ग़रीबनि सां ज़ुल्म कंदो, हक़ तलफ़ियूं कंदो, अल्लाह ताला उनखे छॾींदो न, देर या सवेर, पर अल्लाह ताला जल शानो पकड़ उनजी ज़रूर कंदो। सम्झो था। इहो अल्लाह ताला जो दस्तूर आहे, रब जो कानून आहे। वॾनि वॾनि ताक़त वारनि खे रब हीणनि जे हथों माराईंदो आहे। हाथी ॾिसो वॾो आहे न, पर हाथीअ खे मारींदियूं अथव किविलियूं। किविल ॾिसो केॾी नंढड़ी ख़सीस शइ आहे, पर हाथीअ खे मारींदियूं आहिनि किविलियूं। निमरूद बादशाह हुयो, निमरूद जंहिं हज़रत सैयदना इब्राहिम ख़लील सां मुक़ाबिलो कयो, पाण खे ख़ुदा सम्झंदो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाहि ॿाराई, उनखे बाहि में विझी साड़ियो, उनखे उछलायूं बाहि में त उहे बाहियूं अलाह ताला उनजे लाइ बाग़ बणाए। सुभान अल्लाह। हज़रत इब्राहिम महफ़ूज़ रहियो, छो त अलाह बचाइण वारो हुयो, त निमरूद छा थो करे सघे। तोड़े हुनखे ताक़त हुई, तोड़े हुन वटि कुर्सी हुई, पावर हो, इक़्तिदार हुयो, फौज हुई, सिपाह हुयो, सॼी दुनिया हिकिड़े पासे, इब्राहिम ख़लील हिकिड़े पासे। पर जंहिंखे अलाह बचाए, जंहिंखे रब रखे, तंहिंखे केरु चखे।
हाँ जेॾीमहिल उछलायूं हज़रत इब्राहिम खे बाहि में, अलाह ताला जल शानो फरमाए थो या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, हे बाहि थधी थी वञ, सलामती वारी थी वञ मुंहिंजे इब्राहिम जे मथां। बाहि बाहि थी वञ। हाँ? हाणे हुन पंहिंजी ताक़त ॾेखारी, पंहिंजी जेका हुनखे हिमत हुई, जेको हुनमें पावर हुयो, उहो सभु हुन ॾेखारियो। अलाह ताला फरमाए तरस, हींअर तुंहिंजो वारो आहे, वरी मां अलाह वरी कीअं थो चकर फेरां। छा थियो जो हिकिड़ो नंढड़ो मच्छर हुजे, छा मच्छर, सो बि मंडो, हिकिड़ी टंग खां मंडो हो मच्छर। उहो मच्छर एॾो फिरंदो भूं 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 कंदे निमरूद जे अंदरि नक में घिरी वियो। निमरूद जे नक में मच्छर घिरी वियो। मच्छर जे अंदरि घिरी वियो जो त हू अंदरि वठी हीअं चकु पाए वठी चुरे, त नक में न का शइ वेंदी आहे, का चुरे त माण्हू खे बेकरारी थींदी आहे, अंदरि ख़ारिश थींदी आहे। अचे हो जो अंदरि चुरे त हिनखे वठी आंद मांद थिए। जेॾीमहिल हे निमरूद सुम्हण जो इरादो करे त वरी अंदरि हो भूं 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 शुरू करे निंड फिटी वञे, उथियो वेठो आहे। साईं हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 4 ॾींहं निंड जो न आई त माण्हू इंसान निंड खां सवाइ दिमाग़ खुश्क थी वेंदो आहे, ईअं छितो थी पियो। फिर निमरूद न सुख अचे न आराम अचे, हाणे वञे त वञे काॾे। हाणे हे अंदरि उन वक़्त में इहे ऑपरेशन इहे बि कोन हुया, पोइ इहो अंदरि मच्छर वञी घर ठाहे वेही रहियो। ख़ुदा जी कुदरत हिनखे पंहिंजो आराम सुख सुकून सभु फिटाए छॾियो उन मच्छर। पोइ हीअं ॿार पाण में विढ़नि पिया, हिकिड़े ॿार जूतो खणी उनखे उछलाए हयो त उहो जूतो वञी निमरूद जे टिकण खे लॻो। ईअं वेसाखाती में निमरूद जे टिकण ते लॻो त वाह हुनखे करार अची वियो। उहो जेको मच्छर चुरियो पिए न, उहो चुप थी वियो, हिनखे सुकून अची वियो। थोरी देरि निंड कई, वरी मच्छर जो थियो त नौकर खे चई 2 टे हण मूंखे जूता। जूतो हयईंसि, मच्छर अंदरि माठ थी वियो। अलाह बादशाह कीअं थो अलाह ताला सज़ा ॾिए, ॾिसो त सही रब जी बादशाही। साईं हो पाण खे पाथर हणाए कुटाए रोज़ माराए, आख़िर मोचड़ा खाई 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 मरी वियो। छा मच्छर ऐं छा हुनजी बादशाही। हज़रत इब्राहिम खलील खे चईंद मां तुंहिंजे रब सां जंग थो कयां, तुंहिंजे रब सां जंग थो कयां। हीअं नेज़ा खणी हीअं मथे उछलाए आसमान ॾे। अलाह ताला मलाइकनि खे फरमायो त इहे नेज़ा रत सां भरे हेठि किराए, हीअं तीर वञनि नेज़ा वञनि ख़ाली, मथो आसमान कुदी हेठि मोटनि त रत में ॻाढ़ा। चवे ख़ुशि थियनि, चए ॾिठो इब्राहिम जे रब सां जंग था कयूं। वॾी फौज सिपाह गॾु कई, लखे सिपाही संतरी अलाह सां जंग थो करे। रब्बुल आलमीन जल शानु मच्छरनि खे मोकिलियो। कंहिंखे? मच्छरनि खे। अचे जो मच्छर था भूं 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 करे लश्कर खे वठी। हाणे हिन मच्छरनि खे न तलवार असर करे न तीर असर करे, हिननि खे मारनि त मारनि कीअं? तलवारूं हलाइनि, नेज़ा भाला हलाइनि, मच्छरनि खे कुझु न थिए। आख़िर उन्हनि मच्छरनि उनजे लश्कर खे भॼाए मैदान साहब। हे सकंदो सकंदो घर पहुतो। ज़ाल पई पुछे त छा थियो छा थियो? इब्राहिम जे रब हिकिड़ो लश्कर मोकिलियो आहे, मुंहिंजे लश्कर जा धाणा कढी छॾियो। कहिड़ो लश्कर आहे तुंहिंजो? हेॾी फौज, हेॾा असला, हेॾा हथियार, कहिड़ो लश्कर तुंहिंजे इब्राहिम जे रब मोकिलियो आहे? तेजी हिकिड़ो मच्छर हिन सां उहो मंडड़ो पोइ गॾियो आयो। उहो मच्छर हिन जे हीअं बांह ते वेठो हुजे। ज़ाल खे ॾेखारी, हे ॾिसींदी, हे इब्राहिम जो रब जो लश्कर हे। जेसीं अञा ॻाल्हि करे पियो त इहो मच्छर वञी भूं भूं करे
नक ॿुधी पोइ हिन जो असर ॿुधो। अल्लाह ताला जल शानू जी ज़ात जी बादशाही आहे, रब जी हुकूमत आहे। दोस्तो त इंसान जी तबियत अथव जॾहिं उनखे ताक़त मिलंदी आहे न त उनजो दिमाग़ ख़राब थी वेंदो, उहो ज़ुल्म कंदो, ॾाढ मुड़सी कंदो, माण्हुनि जा खे ईज़ाईंदो, तकलीफ़ूं ॾींदो। पर जेॾी महिल वरी अलाह जी पकड़ थींदी त उनजो रीहूं राज ॿुधंदा। सम्झो था? क़ुर शरीफ़ में अलाह तबारक व तआला जल शानो फरमायो आहे त मां रब ज़ालिमनि खे मोहलत ॾींदो आहियां। छा? टिखरस ॾींदो आहियां, मोहलत ॾींदो आहियां, भली गुनाह घणा कनि, पोइ वरी जेॾी महिल पकड़ कंदो आहियां न। क़ुर शरीफ़ में अलाह ताला जल शानो फरमायो आहे इन्नमा नुमली लहुम खैरुल लिअनफुसिहिम, रब उन्हनि खे मोहलत ॾिए थो उन्हनि जे लाइ, इहो उन्हनि जे पंहिंजो नफ़्सनि जे लाइ भलो आहे त मोटी पवनि, अलाह जे दर ते तौबा ताइब थियनि। पर जेकॾहिं न मोटंदा इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा, मां रब उन्हनि खे मोहलत ॾियां थो भली अञा गुनाह घणा कनि, भली ज़ुल्म कनि, भली नाजाइज़ियूं नाइंसाफ़ियूं कनि। वलहुम अज़ाबुम मुहीन, पोइ उन्हनि जे लाइ वॾी ज़िल्लत वारो ख़्वारी वारो अज़ाब मूं रब ठाहे छॾियो। ॿी जाइ ते अलाह ताला जल शानो फरमाए त अन्नमा नुमली लहुम खैरुल लिअनफुसिहिम इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा, मां रब उन्हनि खे मोहलत ॾियां थो भली गुनाह घणा थियनि त पकड़णु सवलो थिए। सम्झो था? पोइ जॾहिं वरी अलाह ताला पकड़ कंदो आहे न, जॾहिं गिरफ़्त कंदो आहे त क़ुर शरीफ़ में अलाह साईं जल शानो फरमायो आहे वला यूसिकु वसाकहु अहद, जीअं अलाह ताला पकड़ कंदो आहे अहिड़ी पकड़ कंहिंखे ॾांहुं न ईंदी। वला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद, जीअं अलाह अज़ाब कंदो आहे ईअं अज़ाब कंहिंखे ॾांहुं न ईंदो। जीअं अलाह पकड़ कंदो आहे अहिड़ी पकड़ कंहिंखे ॾांहुं न ईंदी। हाणे हिकिड़ो वॾो हिन दौर जो इबरतनाक मिसाल थियो आहे, वॾी इबरत जो मिसाल थियो आहे, थोरो ध्यानु कयो मूं ॾे तव्हांखे ॿुधायां। हिन दौर जो तव्हां ॿुधो न, इब्राहिम जे दौर में निमरूद हुयो, मूसा अलैहिस्सलाम जे दौर में फिरौन हुयो, इहे वॾा वॾा जाबिर बादशाह थी गुज़रिया आहिनि। उन हुकूमतुनि जे ज़ोर ते ज़ुल्म कया, ॾाढ मुड़सियूं कयूं, ग़रीबनि खे ईज़ायो। हिन दौर जो फिरौन, हिन दौर जो निमरूद, हिन दौर जो वॾे खां वॾो ज़ालिम अथव अमरीका। कट्टर दुश्मन आहे इस्लाम जो, मुस्लमाननि जो दुश्मन, इस्लाम जो वेरी। जिते बि उनखे वसु लॻो आहे त उन मुस्लमाननि खे मारियो आहे, जिते बि उनखे वसु लॻो आहे। इराक में बि ॾिसो, अचे बमबारी कई, अचे बमबारी कई, हज़ारे माण्हू मारिजी विया। बहानो इहो ॾिनई त जेको इराक जो सदर आहे न सद्दाम हुसैन, उन वटि कीमियाई हथियार आहिनि। हुन चयो बाबा मुंहिंजो मुल्क अथव, अचे ॾिसो। उन्हनि जा डॉक्टर आया, सॼो मुल्क जो चपो चपो, जीअं न हीअं वारनि में जूं कढबियूं आहिनि, ईअं सॼो इराक ॻोल्हियूं, हिकिड़ी ज़रड़ी बि कीमियाई हथियार जी नज़र न आई, हिकिड़ी ज़री बि न। रुॻे कूड़ ते अचे बमबारी कई, अचे मुस्लमाननि खे मारियईं। बगदाद शरीफ़ में, करबला मुहल्ला में, नजफ शरीफ़ में बमबारियूं, हमला, माण्हुनि खे मारियईं। एॾो ज़ुल्म कयईं जो तारीख़ में कंहिं अहिड़ो ज़ुल्म फिरौन बि न कयो हूंदो, हामान बि न कयो हूंदो, इब्लीस बि ईअं न कयो हूंदो जीअं हिन अमरीका कयो। वरी अफ़गानिस्तान में आयो, अफ़गानिस्तान में कारपेट बम्बिंग कई। कारपेट ज़रबा जीअं विछाइबो आहे न, हे पंहिंजो कालीन, गालीचो, हिनखे कारपेट ज़रबो आहे।
ईअं बमबारी कयईं त हीअं बम वसाईंदा वञनि, ईअं बमबारी कयईं मुस्लमान 2.5 लख माण्हू मारियईं अफगानिस्तान में। 2.5 लख माण्हू मारिजी विया बेगुनाह, न ॾोह न गुनाह। उन्हनि खे एॾो अफगानिस्तान में हिन ज़ुल्म कयो, वरी उतां जा माण्हू वठी ॿधी उन्हनि खे हिकिड़ो अबू ग़ुरैब जेल हुयो, उते वञी बंदि कयईं। ॿियो वरी गोंतानामो बे, उहो हिकिड़ो पंहिंजो क़ैद खानो हुयो। उहे तस्वीरूं तव्हां ॾिसी न सघंदव, कसम रब जी ज़ात जो। मां त ॾिठो त मूंखे बुखार चढ़ी वियो हलियो, मां ॾिसी न पियो सघां। हीअं मुस्लमाननि खे उघाड़ो करे, सफ़ा नांगो करे, पोइ हिक ॿिए जे मथां हीअं सथे 15-20 ॼणा हीअं सथे छॾनि, बग़ैर कपिड़े जे, हीअं ॿधी उन्हनि खे जिस्मनि में ॿधी, हथ पेर ॿधी, उनखे बिजली जो छाटूं हणनि, हू वठी रड़ियूं कनि, दाऊं कनि, कूकूं कनि। केरु ॿुधे टहक ॾेई खिलनि इहे अमरीकी खबीस। एॾा ज़ालिम, एॾा बेरहम दुनिया में ॿियो केरु न थींदो जहिड़ा अमरीका जा खबीस ज़ालिम ऐं बेरहम। साईं हीअं उन मुस्लमाननि खे हथ पेर ॿधी, उन्हनि ते कुता बचनि, कुता अचनि उन्हनि खे पटनि, खाइनि, उन्हनि जा रत पिया वहनि, बूटियूं पटे वठनि। अरे अहिड़ो ज़ुल्म कॾहिं तारीख़ में कंहिं अहिड़ो ज़ुल्म न कयो जहिड़ो अमरीका ज़ुल्म। उहे पठाण वीचारा पहिरें उघाड़ा ऐं उन्हनि खे पुराणियूं बंदूकूं, पुराणियूं राइफलूं, उहे इहो शहर छॾे वञी पहाड़नि में गारनि में लिका। हिन पंहिंजे ॾाढ मुड़सी ॾेखारे बसि हुकूमत हुननि जी टोड़ी, अफगानिस्तान में तालिबान जी हुकूमत टोड़े पंहिंजी हुकूमत जो ऐलान कयईं। बाबा मां ॾाढो आहियां, केरु मुंहिंजो नालो वठंदो? पाकिस्तान खे फोन कयईं मुशरफ खे त मुंहिंजो साथ ॾींदे या न ॾींदे, जे न त तोखे पत्थर जी दुनिया में मोकिले छॾींदा। मुशरफ वरी बेगैरत इन चयो बाबा बसि मां असां तोसां गॾु आहियूं। हाणे असां वटि बि इन जंग दौरान 70,000 माण्हू मारिजी विया। घणा? पाकिस्तान में। हे तव्हां कोन ॿुधो जेको शहरनि में बमबारी पई थींदी हुई, मस्जिदुनि में धमाका थींदा, खून में माण्हू, मस्जिदूं सॼियूं खून खून थी वेंदियूं। इहो सभु इन अमरीका जी त महिरबानी हुई या इन जी त खबासत ज़लालत हुई। 20 साल लड़ाई कयईं, 20 साल अफगानिस्तान में। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी, रब करीम जी मदद, जीअं उन निमरूद खे मंडड़े मच्छर जे हथों माराई न, इहे पठाण अचनि, हिननि जी फौजी ट्रकूं उते उन्हनि ते उहो गोली हणी, बम हणी, उन्हनि जा 5, 10, 15 मरी वञनि, हे वरी गारनि में लिकी वञनि, हुननि खे ख़बर ई कोन पए। ईअं हिननि जा 2,500 फौजी मारियऊं हिननि पठाणनि। पोइ आख़िर ॾिठो त भला हाणे असांजी हिते दाल न ॻरंदी, पोइ जो असां हितां छॾे था वञूं। पोइ इहो 31 तारीख़ जेको महीनो गुज़री वियो न, 31 तारीख़ ते अफगानिस्तान मां शिकिस्त खाई, बुछड़ा थी, गंदा थी, ज़लील बणिजी इहो अफगानिस्तान छॾे विया। उन्हनि जा 85 अरब डॉलरनि जा हथियार, हिकिड़ो हिकिड़ो जहाज उन्हनि जो अरबे रुपयनि जो, अरबे रुपयनि जो हिकिड़ो हिकिड़ो जहाज। उहे जहाज, ट्रैंकूं, रेफलूं, उन्हनि जा साईं मुंहिंजा जदीद कीमियाई हथियार, उहे सभु हुते छॾे, मैदान छॾे इहे था भॻा वञनि। हाणे हुनजो कल्ह 3 ॾींहं जेको हुनजो सदर आहे बाइडन, तकरीर पियो करे, हीअं रोए पियो त असांखे पठाणनि ॾाढो पुछड़ो कयो आहे, रोए पियो। ख़ुदा जो इंसाफ़ ॾिसो, अलाह जो अदल ॾिसो। अॼोकी ॻाल्हि थो ॿुधायांव, अॼु हिन अमरीका जे केतिरनि रियासतुनि में ॿोॾ आई आहे। उन्हनि जा लाश हीअं लुड़ंदा था वञनि पिया, अमरीकियुनि जा लाश हीअं पाणी में लुड़ंदा था वञनि। उन्हनि जे घरनि में गोॾनि जे लाइ चेल जेॾा पाणी पी विया आहिनि। पूरियूं रियासतुनि जूं रियासतूं पाणी थी वियूं आहिनि। रोअनि था वेठा, हीअ असां ते कहर किथां अची वियो, असां ते हीअ मुसीबत किथां आई आहे।
न असांजी टेक्नोलॉजी कम थी ॾिए, न औज़ार, न साइंस, न असांजी तरक़ी का बि। अल्लाह सां टकराव केरु खाईंदो? रब जी ज़ात सां केरु टकराव खाईंदो? हिननि जा हथियार, हिननि जूं जदीद मशीनरियूं, हिननि जी हेॾी वॾी तरक़ी, हींअर लुड़नि था पिया। अॼोकी ॻाल्हि अथव, पाणी में लुड़नि था पिया, घर ड्रही विया, दर बदर थी विया, पंहिंजो मुल्क उन्हनि जा सॼा पाणी जे ज़ेरे आब अची विया। उन्हनि जूं जेके ट्रेनूं आहिनि हेठि ज़मीन ते हलंदियूं आहिनि, उहे सॼियूं पाणी सां भरिजी वियूं। जेके गुरू आहिनि न कार ठहियल जन मूं रेल गाॾी ज़मीन में हलंदी आहे, उहे सॼा पाणी सां भरिजी विया। ॾिस अलाह साईं जल शान जो फ़ैसिलो। ग़रीबनि खे मारियूं, बेगुनाह जेलनि में विझी उन्हनि ते कुता बचियूं। अॼु अलाह ताला उन्हनि खे इहा ज़िल्लत ॾिनी। रोअनि था वेठा, रत था रोअनि त असां सां वॾी हालत थी। अलाह जो मुल्क आहे, रब जी बादशाही आहे, बाना रब जा आहिनि। कंहिंसां ॾाढ मुर्सी न ॾेखारिजे, कंहिंसां ज़ुल्म न कजे। सम्झो था, पंहिंजी ताक़त ॾेखारे जेको न पंहिंजो ॾाढ मुर्सी ॾेखारे थो, अलाह वटि देर हूंदी आहे पर अंधेर न हूंदी। इहो अॼु असांजे लाइ, बल्कि सॼी दुनिया वारनि जे लाइ सबक़ अथव। सॼी दुनिया वारनि जे लाइ इबरत आहे त ॾिसो हिन दौर जे निमरूद खे, हिन दौर जे फिरौन खे रब कहिड़ो ज़लील करे। उहे पठाण पेरनि उघाड़नि वारा जेॾी महिल आया आहिनि, काबुल फतह कयो अथनि, सिर सजदनि में रखियूं। अलाह जेके रोअनि था पिया, सजदनि में सिर रखियूं, पटनि ते किरी था पवनि। मुंहिंजा मौला, हेड़े जाबिर ज़ालिम अमरीका खे तो ज़लील करे कढियो, तो असांखे फतह ॾिनी। ख़ुशीअ में सजदा शुक्राने जा। हेलीकॉप्टर आहे उन्हनि जो करोड़े रुपयनि जो, उनखे किराए अरबे रुपयनि जो हेलीकॉप्टर, उनखे किराए भञी भोरे उन जे अॻियूं छाई भञूं कपियूं वठंदा। छाई हिंदाणो, उहे पठाण वेठा आहिनि 8 ॼणा, उहे उनखे जहाज़ खे किरायूं हेलीकॉप्टर खे, उहे हिंदाणो भञूं वेठा था खाइनि। ॾिस अलाह ताला कीअं थो फ़ैसिलो करे, हीणनि खे अलाह ताला कीअं थो सोभ ॾिए। दोस्तो, असांजे लाइ इहो वॾो इबरत ऐं वॾो सबक़ बादशाही रब जी आहे। अलाह जे मुल्क ते संभाले संभाले कदम खणो। कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां नाजाइज़ी ना इंसाफ़ी न कयो, कंहिंखे तव्हां पंहिंजे हथ सां, पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचायो, बल्कि अलाह जी धरती ते हलो न। वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते न्याज़ ऐं निवड़त सां। सुभान अल्लाह। अलाह फरमाए थो, वला तमश फिल अर्द मरहा। मुंहिंजी ज़मीन ते अकड़जी न हलो, बाह लोॾे टहलजी ऐं गुरूर सां न हलो। मूंखे तव्हांजो इहो गुरूर वारो हलणु नथो वणे। मुंहिंजी ज़मीन ते गर्दन झुकाए न्याज़मंदी सां। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल शान जी हुकूमत आहे, रब जी बादशाही आहे, फ़ैसिला रब जा आहिनि। देर हूंदी आहे पर अल्लाह ताला मज़लूम खे रब दुनिया में ई सोभ ॾींदो आहे। अल्लाह ताला जल शान असांखे सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अते। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन।